बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम जी। मां तव्हां 9th क्लास जो टीचर आहियां ऐं मां तव्हांखे इंशाल्लाह बायोलॉजी पढ़ाईंदुमि। सो असांजो अॼु पहिरियों लेक्चर आहे पहिरें चैप्टर जो इंट्रोडक्शन टू बायोलॉजी। सो बायोलॉजी पढ़ूं था सभ खां पहिरियां असांखे ख़बर हुअणु खपे बायोलॉजी आहे छा। बायोलॉजी इज़ अ नेचुरल साइंस, माना बायोलॉजी इज़ अ ब्रांच ऑफ साइंस। सो बायोलॉजी खे सम्झण खां पहिरियां असां ॾिसूं न बायोलॉजी ब्रांच ई साइंस जी आहे। सो असां पहिरियां बायोलॉजी खां पहिरियां असां साइंस खे सम्झंदासीं साइंस आहे छा। साइंस जी डेफिनेशन आहे विच नॉलेज वी कैन गेट थ्रू द ऑब्जर्वेशन एंड एक्सपीरियंस इज़ कॉल्ड साइंस। उहा नॉलेज जेका असां तजुर्बनि ऐं मुशाहिदनि जे ज़रिए हासिलु कयूं उनखे छा चइबो आहे, साइंस। का बि अहिड़ी ॼाण आहे जेका असां उन ते तजुर्बनि ऐं मुशाहिदनि ज़रिए हासिलु कयूं उनखे छा चइबो आहे, साइंस। हिकिड़ो साइंटिस्ट आहे, ठीकु आहे, उन हिकिड़ो वण जो पन खयों ऐं उन में वण जे पननि में ॾिसे थो उन में माइक्रोस्कोप ज़रिए उन में हिकिड़ा सोराख़ खनि, ठीकु आहे। उन इहे जेको उन ऑब्ज़र्व कयो उन जेको इहो एक्सपेरिमेंट कयो माइक्रोस्कोप जे ज़रिए छा आहे, इहा नॉलेज आहे, इहा छा आहे एक्सपेरिमेंट जी बुनियाद ते इहा छा आहे, साइंस आहे। उहा नॉलेज जेका असां तजुर्बनि ऐं मुशाहिदनि ज़रिए हासिलु कयूं उनखे छा चइबो आहे, साइंस। सो बायोलॉजी छांजी ब्रांच आहे, साइंस जी। साइंस जी 3 ब्रांचिस आहिनि, बायोलॉजी, केमिस्ट्री ऐं फिज़िक्स। असां हिते बायोलॉजी पढ़ंदासीं। सो हाणे ईंदासीं बायो आहे छा। पहिरियां बायोलॉजी असां जेके टर्म्स पढ़ंदासीं बायोलॉजी में, सो जेके टर्म लिखियल आहिनि उन्हनि मां ई असांखे डेफिनेशन मिली वेंदी। सो बायो माना लाइफ, बायो माना लाइफ, लॉजी माना टू स्टडी, ऐं जो लॉजी आहे लोगाज मां वरितल आहे टू स्टडी। छा माना, टू स्टडी, लोगाज माना टू स्टडी। बायोलॉजी डेफिनेशन इहा आहे त द स्टडी ऑफ बायोलॉजी स्टडी ऑफ लाइफ, स्टडी ऑफ लिविंग थिंग्स, स्टडी ऑफ लिविंग ऑर्गेनिज्म, स्टडी ऑफ लाइफ इज कॉल्ड बायोलॉजी, ठीकु आहे। स्टडी ऑफ लाइफ इज कॉल्ड बायोलॉजी। चलो असां अची वियासीं बायोलॉजी खे सम्झी वियासीं, स्टडी ऑफ लाइफ इज कॉल्ड बायोलॉजी। पर लाइफ हाणे आहे छा, लाइफ कहिड़ी भला आहे। त इंग्लिश में असां चऊं था लाइफ, सिंधी में असां चवंदासीं ज़िंदगी, ऐं जेकॾहिं असां हिन में बायोलॉजी में अचूं त असां हिन पे अॻिते हिन खे लाइफ न चवंदासीं, पोइ चवंदासीं लिविंग ऑर्गेनिज़म, पोइ छा चवंदासीं, ऑर्गेनिज़म। सो डिफरेंट टर्म यूज़ था अचनि। सो असांखे लाइफ खे सम्झण लाइ कुझु तव्हांखे सम्झाइण जी माना कोशिशि कंदासीं। लाइफ बायोलॉजी में असां साइंस उनखे चवंदा आहियूं जेके मतिलबु साह खणे उन कुझु प्रॉपर्टी, माना बुक में लिखियलु आहे त लाइफ खे असां कैन नॉट डिफाइन प्रॉपरली। सभु कंहिंजा माना ज़िंदगी डिफाइन करे पंहिंजा तरीक़ा हूंदा आहिनि। हिकिड़ो घुमण वारो माण्हू हूंदो आहे उहो चवंदो आहे ज़िंदगी हिकिड़ो घुमण जो नालो आहे, ज़िंदगी। जेको शाइर हूंदो आहे उहो चवंदो आहे माना डिफरेंट, माना पंहिंजा राय ॾींदा आहिनि माण्हू, राय पंहिंजी ॾींदा आहिनि, ठीकु आहे। सो असां बायोलॉजी में असां लाइफ खे डिफाइन करण में कुझु जेके टर्म्स माना कुझु प्रॉपर्टीज़ आहिनि उहे हुअणु खपनि, पोइ असां चवंदासीं लाइफ आहे, ठीकु आहे। हे कुर्सी पियो आहे असां चवंदा लाइफ आहे, न, लाइफ में कुझु माना प्रॉपर्टीज़ आहिनि उन जी बुनियाद असां चई सघूं था लाइफ आहे। जीअं फॉर एग्ज़ाम्पल थी वियो साह खणे, ठीकु आहे, ब्रीथिंग आहे, माना कुझु साह खणे, मतिलबु सेकेंड पॉइंट कहिड़ी हूंदी आहे, ब्रीथिंग थी वई, मूवमेंट ॾेखारे, ठीकु आहे। ऐं मां जेको हैंड्स जी मूवमेंट, इहे छा आहे, जेको चोरियां थो छा आहे, मूवमेंट आहे, ठीकु आहे। प्लांट्स में मूवमेंट हूंदी आहे, जेके पंहिंजा गुलनि, ठीकु आहे, उहो खोलनि था, बंदि था कनि, इहा प्लांट्स जी मूवमेंट आहे। हिकिड़ो जेको ॿूटा आहिनि जेके असां पोखियूं था, इहे भित ते चढ़ी था वञनि, इहे छा आहिनि, इहे प्लांट्स जा मूवमेंट आहे। हिकिड़ी त प्रॉपर्टी छाजी हुजे, तव्हांखे ॿुधायां पहिरीं प्रॉपर्टी कहिड़ी, साह खणे, ॿी पॉइंट आहे मूवमेंट आहे। बायोलॉजी छा आहे, स्टडी ऑफ लाइफ इज कॉल्ड बायोलॉजी। सो बायोलॉजी में जेके लाइफ आहे छा, स्टडी ऑफ लाइफ इज कॉल्ड बायोलॉजी। चलो असां सम्झी वियासीं स्टडी ऑफ लाइफ इज कॉल्ड बायोलॉजी। हाणे लाइफ आहे छा, पहिरियां तव्हां इहो यादि करियो बायोलॉजी हिकु नेचुरल साइंस आहे। माना स्टडी छाजी आहे, नेचुरल साइंस जी स्टडी आहे, नेचुरल फिनोमेना जी स्टडी आहे, ठीकु आहे। ऐं लाइफ छा आहे, जंहिंखे मतिलबु हर कंहिंजी माना लाइफ खे डिफाइन करण में पंहिंजी राय हूंदी आहे, पर बायोलॉजी चए थी माना लाइफ कैन नॉट
माना बायोलॉजी में असांजे बुक में डेफिनेशन लिखी आहे बायोलॉजी कैन नॉट बी डिफाइंड प्रॉपरली, माना कहिड़ो बि साइंटिस्ट आहे लाइफ खे प्रॉपरली डिफाइन नथो करे सघे। कुझु प्रॉपर्टीज़ उन जी बुनियाद असां चई सघूं था लाइफ आहे। ऐं चेयर्स पियूं आहिनि, कुर्सियूं आहिनि, भित असां चऊं था लाइफ आहे। जेकॾहिं हिन कुर्सी में दीवार खे जेकॾहिं चए थो कुझु प्रॉपर्टीज़ आहिनि इहे हूंदियूं त इहा लाइफ आहे न त न आहे, ठीकु आहे। प्लांट्स असां चऊं था लाइफ आहे, कुर्सी चऊं था लाइफ न आहे, छो न आहे, इन जी प्रॉपर्टीज़ आहिनि। सो डाइजेशन में प्रॉपर्टीज़ हुजे, मोमेंट आहे इहा हुजे, एक्सक्रीशन हुजे, रेस्पायरेशन थी वई, ग्रोथ आहे, इरिटेबिलिटी आहे, मेटाबॉलिज़म आहे, डेवलपमेंट एंड रिप्रोडक्शन, इहे प्रॉपर्टीज़ हुनजो असां लाइफ चवंदासीं। चलो असां पढ़ूं इहे प्रॉपर्टीज़ आहिनि छा। डाइजेशन ठाहे ब्रेकडाउन ऑफ लार्ज सबस्टेंस, breakdown of large substance into smaller ones is called digestion। इहा बि कंहिं बि शइ में प्रॉपर्टीज़ हूंदी तॾहिं बि असां चवंदा आहियूं लाइफ आहे। जे 8-9 प्रॉपर्टीज़ आहिनि लाइफ खे, इन्हनि मां लाज़मी न आहे सभु प्रॉपर्टी हुअनि त पोइ असां लाइफ चवंदा, मिड़ी इन्हनि मां 5-6 कुझु बि माना प्रॉपर्टीज़ हुजनि हुअणु खपनि, पोइ असां चवंदासीं इहा लाइफ आहे, ठीकु आहे। ब्रेकडाउन ऑफ लार्ज सबस्टेंस इनटू स्मॉलर वंस इज कॉल्ड डाइजेशन। मिसाल तौर ते वॾा पार्टिकल आहिनि, वॾो पार्टिकल आहे, हिन खे 2 या 3 टुकड़नि में थी वञे, इहो छा आहे, डाइजेशन आहे, ठीकु आहे। मोमेंट आहे, एनी एक्शन टेकन बाय लिविंग ऑर्गेनिज़म इज कॉल्ड मोमेंट आहे। हे मां हथु चुरियां थो, इहो छा आहे, मोमेंट आहे। एनी एक्शन टेकन बाय लिविंग ऑर्गेनिज़म इज कॉल्ड मोमेंट। एक्सक्रीशन माना नेकाल सिस्टम, ठीकु आहे। को बि लिविंग ऑर्गेनिज़म आहे माना जेको पंहिंजी मेटाबॉलिक रिएक्शन करे थो, इन खां जेका को सबस्टेंस आहिनि जेके टॉक्सिक सबस्टेंस उनखे ॿाहिरि रिलीज़ करे, उनखे छा चइबो आहे, एक्सक्रीशन, ठीकु आहे। ऐं डाइजेशन ऐं एक्सक्रीशन में डिफरेंस हूंदो आहे। माण्हू चवंदा आहिनि सेम थिंग आहे, बट नॉट ए सेम थिंग। तव्हांखे ॿुधायो डाइजेशन आहे ब्रेकडाउन ऑफ लार्ज सबस्टेंस इनटू स्मॉलर वंस। हे छा आहे, जेके टॉक्सिक सबस्टेंस असांजी बॉडी मां जेके रिलीज़ थियनि उनखे छा चइबो आहे, एक्सक्रीशन, ठीकु आहे। रेस्पायरेशन छा आहे, ब्रेकडाउन ऑफ ग्लूकोज इज कॉल्ड रेस्पायरेशन। एंड ग्रोथ आहे, ग्रोथ ऐं माना लाइफ खे कहिड़ी प्रॉपर्टी, डाइजेशन आहे, मूवमेंट आहे, एक्सक्रीशन आहे, रेस्पायरेशन आहे, ग्रोथ आहे, डेवलपमेंट आहे, एंड मेटाबॉलिज़म आहे, एंड रिप्रोडक्शन डेवलपमेंट। ग्रोथ आहे माना वाध बीज करे, पहिरियां प्लांट्स नंढड़ो हाणे वॾो थी वियो, इहा छा आहे, ग्रोथ आहे प्लांट जी। असां नंढड़ा थी हाणे वॾा आहियूं, इहा छा आहे न, ग्रोथ आहे। लाइफ खे माना इहे प्रॉपर्टीज़ हुन असां चवंदासीं लाइफ आहे। कुर्सी जेतिरी एतिरी आहे, वॾी नथी थिए, हिन करे असां लाइफ नथा चऊं या लिविंग ऑर्गेनिज़म न आहे। हे मार्कर आहे, लाइफ न आहे, छो जेको आहे तीअं ई आहे। न मूवमेंट थो ॾेखारे, न डाइजेशन आहे, न हिन में रेस्पायरेशन आहे, न हिन में डेवलपमेंट आहे, न हिन में ग्रोथ आहे, न हिन में मेटाबॉलिज़म आहे, न हिन में डेवलपमेंट आहे, न हिन में रिप्रोडक्शन आहे। चलो इरिटेबिलिटी छा आहे, इरिटेबिलिटी चइबो आहे, इरिटेबिलिटी खे असां सम्झण खां पहिरियां असां सम्झां थी स्टिमुलस। स्टिमुलस छा आहे, माना एनी चेंज इन एनवायरमेंट इज कॉल्ड स्टिमुलस। तव्हां यादि कयो स्टिमुलस छा आहे, Yeah, stimulus. Any change in environment is called stimulus। असांजे माना सम्झो असां हिते क्लासूं मां, ठीकु आहे, हिते अचानक बल्ब बंदि थी वञे, इहो छा आहे, हिकिड़ो स्टिमुलस आहे। कंहिं शइ जो माना इशारो मिली वञे, माना कि एनवायरमेंट में चेंज थी वञे, असां सम्झी वञूं इहो छा आहे, स्टिमुलस आहे, ठीकु। माना मिसाल हीअं सर्दी जो टाइम आहे, ठीकु आहे, ऐं असां एसी हली पिया, पखो हली पिया, असां ॾाढी बंदि करे, इहो छा आहे, माना स्टिमुलस आहे। एनी चेंज इन एनवायरमेंट, माहौल में अचानक चेंज अची वञे, इहो छा आहे, स्टिमुलस आहे, ठीकु आहे। हींअर अचानक मां ॿाहिरि वञा ऐं अंधारी अची वञे, इहो छा आहे, स्टिमुलस आहे। एनवायरमेंट में एनी चेंज इन एनवायरमेंट इज कॉल्ड स्टिमुलस। ऐं इन स्टिमुलस खे जेके रिस्पॉन्स करे, इन स्टिमुलस खे रिस्पॉन्स कयूं, उहो छा आहे, इरिटेबिलिटी, ठीकु आहे। मिसाल असां हिते क्लासरूम में पढ़ायूं था, ठीकु आहे, मां हिते लेक्चर पियो ॾियां ऐं लाइट अची, लाइट हले, चलो केरु पखो खोले छॾे, फैन हलाए छॾे, ऐं मां चवंदुमि यार सी पखो बंदि कर। इहे पखे जेके मां रिस्पॉन्स ॾियो यार पखो बंदि कर, सीधो थिए असांजी जेका बॉडी आहे, लाइफ जेका आहे, माना स्टिमुलस खे रिस्पॉन्स ॾिए, उनखे छा चइबो आहे, इरिटेबिलिटी। मतलब response of stimulus is called irritability. Metabolism and reaction, sum of all reaction in a body in a life is called metabolism. Metabolism but type on anabolism and catabolism. ठीक है, metabolism sorry आगे लिखो, development
डेवलपमेंट माना जेको ये असांजे जेको एम्ब्रियो हूंदो आहे जेके असांजी 2 सेल्स आहिनि ठीकु आहे पंहिंजे 2 सेल आहिनि एग एंड जेको स्पर्म आहे मिली करे हिकिड़ो ज़ाइगोट था ठाहिनि ज़ाइगोट खां वेंदे जेके प्रेग्नेंट वूमेन आहे जेको थिए थो नंढो ॿारु आहे जेको माउ माना प्रेग्नेंट वूमेन आहे उन में तयारु थो थिए वॾो थी थो वञे इहो छा आहे डेवलपमेंट आहे डेवलपमेंट एंड ग्रोथ में डिफरेंस आहे रिप्रोडक्शन माना औलाद पैदा करणु ठीकु आहे लाइफ के माना औलाद पैदा करण जी सलाहियत हूंदी आहे ठीकु आहे 10 प्रॉपर्टीज़ आहिनि इन्हनि मां घटि में घटि माना इवन 7-8 मां प्रॉपर्टीज़ हुअणु खपनि ईअं न आहे त माना 10 ई प्रॉपर्टीज़ जेकॾहिं हिकिड़ी बि न आहे असां हुनखे लाइफ नथा अची सघूं छो चई था सघूं ठीकु सो जेको तव्हांखे सम्झ में न आयो आहे जंहिंमें तव्हांखे को डाउट आहे को तव्हां बिल्कुलु कमेंट करे सघो था महिरबानी करे असां चैनल सब्सक्राइब करे छॾींदा